बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जनाब मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो संगन जनाब अॼु तव्हांखे आऊं जंहिं मैटर ते ॻाल्हाईंदुसि उहो इहो आहे त घणनि दोस्तनि इहो चयो आहे त असांजो मोबाइल तमामु स्लो हले थो ऐं हैंगिंग प्रॉब्लम बि थिए थी त उन जी छा वजह आहे जनाब अॼु आउं इन बारे में तव्हां सां ॻाल्हाईंदुसि ऐं तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि त जेकॾहिं इन प्रॉब्लम में तव्हां मुब्तला आहियो त उन खां कीअं ख़तमु करे सघो था। इन खां पहिरीं बि मुंहिंजो हिकिड़ो वीडियो इन मैटर ते आयो हो पर उन में मूं कंहिं एप्लीकेशन जी तव्हांखे ॾिनी। हाणे आउं तव्हांखे मोबाइल में ई अहिड़ियूं ॿ शयूं ॿुधाईंदुसि जंहिंसां तव्हां इन पंहिंजे मोबाइल जी एंड्रॉइड मोबाइल जी स्मार्टफोन जी स्पीड खे इम्प्रूव करे सघंदा। जेकॾहिं इहो सभु कुझु तव्हीं ॼाणण ऐं सम्झणु चाहियो था त अॼोकी वीडियो खे ज़रूरु ॾिसिजो ऐं आख़िर ताईं ॾिसिजो। इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त इहो चैनल तव्हांजो ऐं मुंहिंजो आहे, सिंधी चैनल आहे, प्लीज़ इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं ईअं कंदव त बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजे हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां उन खां फ़ाइदो वठी सघंदो। हाणे जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं आउं तव्हांखे ॿुधायां त तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त तव्हांजो मोबाइल जी स्पीड लो छा जे करे थिए थी। जनाब उन जूं कई वजहूं थी सघनि थियूं पर जेके ॿ अहम वजहूं आहिनि उहे इहे आहिनि त तव्हांजो प्रोसेसर या तव्हांजे मोबाइल जी जेकी रैम आहे, रैम चवंदा आहिनि जेको मोबाइल जी सॉफ्टवेयर्स खे एप्लीकेशन्स खे हलाईंदी आहे। हाणे उन जी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे। तव्हां उन जी लिमिट खां एक्सेस कंदो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त उहो हुनखे स्लो कंदो या उनखे हैंग कंदो। हाणे एक्सेस करण सां मतिलबु इहो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे एंड्रॉइड मोबाइल में तमामु घणा सॉफ्टवेयर इंस्टॉल कंदो या एप्लीकेशन इंस्टॉल कंदो त ज़ाहिर सी बात आहे त उन ते लोड पवंदो ऐं उन सां उहो मोबाइल खे स्लो कंदो। ऐं ॿी ॻाल्हि सपोज़ कयो हाणे घणा दोस्त इहे बि चवंदा त साईं असां वटि त एतिरियूं एप्लीकेशनूं इंस्टॉल बि कोन्हे पोइ बि असांजो मोबाइल स्लो हले थो। त हाणे उन जी हिकिड़ी वजह ईअं आहे त जॾहिं तव्हां प्ले स्टोर मां का एप्लीकेशन इंस्टॉल कयो था त तव्हां उन जी कैपेसिटी ॾिसो था 2 MB आहे या 4 MB आहे या 5 MB आहे। तव्हां त चओ था हिन जी का कैपेसिटी कोन्हे पर जॾहिं ही इंस्टॉल थी वञे थो त उन खां पोइ ई अपग्रेड थींदो रहे थो। अपग्रेड जॾहिं थिए थो त उन जी कैपेसिटी तव्हां जेकॾहिं फाइल मैनेजर में वञो त आउं तव्हांखे ॾेखारे सघां थो। सपोज़ कयो सेटिंग में वञो, जेकॾहिं सेटिंग में वेंदव, सेटिंग खे क्लिक कयो। सेटिंग में क्लिक करण खां पोइ एप्स में वञो, एप्स खे क्लिक कयो। एप्स खे क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघो था हिन जी तमामु घणा एप्स जेके आहिनि तव्हांजा थियल आहिनि ऐं उन जी कैपेसिटी तमामु हाई आहे। हाणे उहो कीअं चेक कंदो, इहो स्टोरेज में वञो, हाणे ॾिसी सघो था तव्हांजी अवेलेबल एतिरी आहे। ही एप्स खे कैलकुलेटर जेकॾहिं कंदो त ही तव्हां ॾिसी सघो था त हाणे तव्हांजे एप्स जी जेका कैपेसिटी आहे, फेसबुक जॾहिं तव्हां कयो हूंदो त थी सघे थो 20 MB जो हुजे, 30 MB जो हुजे, पर हाणे हींअर 229 MB खे कवर कयो वेठो आहे। हाणे कीअं करे वेठो आहे, हाणे एतिरी सारी कैपेसिटी जेका खई अथसि ऐं एतिरो ई ज़ाहिर आहे उन ते लोड विझे पियो तव्हांजे प्रोसेसर ते बि ऐं ॿी शयुनि ते, त ज़ाहिर आहे तव्हांजो मोबाइल हैंग बि थींदो ऐं स्लो बि हलंदो। हाणे इन प्रॉब्लम खां बचण जे लाइ तमामु हिकिड़ी आसान ट्रिक आहे त तव्हां पंहिंजे एप्लीकेशन्स खे अपग्रेड न करियो। जेकॾहिं तव्हां चाहियो था अपग्रेड करणु त उन खे करे वठो, बाक़ी जेके ऑटो अपग्रेड थियनि थियूं उन खे तव्हां ऑफ कयो। ऐं उन खे ऑफ करण जे लाइ तव्हांखे प्ले स्टोर में वञिणो पवंदो। प्ले स्टोर खे क्लिक कयो। यार प्ले स्टोर खे जॾहिं तव्हां क्लिक कंदो त ही 3 लाइनूं जेके आहिनि इन्हनि खे क्लिक कंदो त हिकिड़ो पेज खुली वेंदो। इन में तव्हां सेटिंग में वञो। सेटिंग में वञी हिते हिकिड़ो सेकेंड वन ऑप्शन तव्हां ॾिसी सघो था, ऑटो अपडेट एप्स वारो आहे। हाणे हिन खे जॾहिं क्लिक कंदो त 3 ऑप्शन तव्हां वटि अची वेंदा। इन में हू तव्हां खां पुछे पियो जेकॾहिं तव्हां नथा अपग्रेड करणु चाहियो ऑटो त तव्हां उहो ऑप्शन बि ॾेई सघो था, ऑटो अपडेट एप्स एट एनी टाइम, डेट चार्जिस में अप्लाई ऐं ऑटो अपडेट एप्स ओवर वाईफाई ओनली।
हाणे इहे टिनी ऑप्शन मां तव्हां को बि ऑप्शन चूज़ करे सघो था। हाणे सपोज़ कयो आउं तव्हांखे इहो सजेस्ट कंदुसि त तव्हां पंहिंजे इहो जेको फस्ट ऑप्शन आहे डू नॉट ऑटो अपडेट एप्स, इन खे क्लिक करे इन खे ऑफ करे छॾियो। इन खे ऑफ करण सां ईअं थींदो जो तव्हांजा जेके बि एप्लीकेशन आहिनि उहे अपडेट कोन थींदा, अपडेट कोन थींदा त स्टोरेज जो प्रॉब्लम कोन थींदो ऐं तव्हांजो मोबाइल घटि हैंग थींदो ऐं प्लस में कैपेसिटी बि घटि वठंदो ऐं स्पीड बि इम्प्रूव थींदी। इहो त थियो जनाब हिकिड़ो टेक्निक। हाणे जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल जी स्पीड खे चेंज करणु चाहियो था त उन जो हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे। तव्हां पंहिंजी सेटिंग में वेंदव, मोबाइल जी सेटिंग में वञो, कंहिं बि मोबाइल जी सेटिंग हुजे उन खे सेटिंग खे ओपन कयो ऐं जनाब हेठि अबाउट फोन वारो जेको ऑप्शन आहे इन खे तव्हां क्लिक करे हिकिड़ो नओं ऑप्शन खोलींदो जंहिंखे डबल पर ऑप्शन चइबो आहे। जीअं सपोज़ कयो अबाउट फोन खे क्लिक कयो, हिते क्लिक करण खां पोइ जेको वर्जन वारो आहे इन खे 7 दफ़ा आउं करे चुको आहियां, इन करे आउं दुबारा कोन थो कयां। जेकॾहिं 7 दफ़ा इन खे क्लिक कंदव त हिकिड़ो नओं ऑप्शन तव्हांजे बैक कयो, हीउ डबल पर ऑप्शन जे नाले सां अची वेंदो ऐं इन खे क्लिक कयो। इन खे क्लिक करण खां पोइ जनाब हिकिड़ी शइ आउं तव्हांखे जेका ॾेखारणु चाहियां थो, उन में 2 ऑप्शन अहिड़ा आहिनि जेके तव्हां चेक कजो तव्हांजे मोबाइल में ओपन हूंदा ऐं उन सां जेका स्पीड आहे। हाणे इहे ॾिसो, इहे 3 जेके ऑप्शन आहिनि तव्हां नोट कजो, ऐं इन खे थोरो हाईलाइट बि करे छॾंदुसि वीडियो में। ही विंडो एनिमेशन स्केल एनिमेशन ऑफ, मूं ऑफ करे छॾियो आहे पर हीअ तव्हां वटि ऑफ कोन हूंदो ऐं हिन खे जीअं क्लिक कंदो त हीअ ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ ऑप्शन खुलंदा। हाणे सपोज़ कयो ऐं हिन खे एनिमेशन स्केल जेको आहे 2x ॾियां थो ऐं सेकेंड वन आहे जेको ट्रांसलेशन एनिमेशन स्केल जेको ऑफ आहे, मूं ऑफ कयो आहे ऐं इहो तव्हां वटि थी सघे थो ऑफ न हुजे। जे ऑफ आहे त बहितर आहे ऐं जे न आहे त उनखे आउं तव्हांखे करे ॾेखारां थो। जेकॾहिं हिनजी स्केल आउं 2x ते रखां थो त हाणे जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल खे यूज़ कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी मोबाइल तमामु स्लो थी वियो आहे, तमामु स्लो वर्क कंदो। त हाणे जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल जी स्पीड खे इम्प्रूव करणु चाहियो था त उन जे लाइ तमामु हिकिड़ी सेटिंग आहे त पर तव्हां सेटिंग में वञो, सेटिंग में वञी अबाउट फोन खे टच करे कंदव, पोइ तव्हांजो जेको ऑप्शन ईंदो वर्जन वारो उन खे 7 दफ़ा क्लिक कंदो त डबल पर ऑप्शन ईंदो, इन खे क्लिक कयो। इन खे क्लिक करण खां पोइ मूं तव्हांखे चयो त हीअ 3 जेके आहिनि हाणे तव्हां थोरो नोट कजो, ऐं तव्हांखे दुबारा ॾेखारां थो। ही जनाब ही विंडो एनिमेशन स्केल हाणे हिते 2x त मूं हींअर तव्हांजे साम्हूं कई आहे। जेकॾहिं कुझु बि आहे त तव्हां हिन एनिमेशन स्केल खे ऑफ करे छॾियो ऐं सेकेंड वन जेको ऑप्शन आहे इन जे हेठि ई हिकिड़ो ॿियो बि ऑप्शन हूंदो ट्रांसलेशन एनिमेशन स्केल, इन खे बि ऑफ करे छॾियो ऐं थर्ड वन जेको एनिमेटर ड्यूरेशन स्केल आहे इन खे बि ऑफ करे छॾियो। हाणे जनाब जॾहिं तव्हां ऑफ कंदो त तव्हां ॾिसी सघो था तव्हांजी मोबाइल जी स्पीड तमामु घणी फास्ट थी वेंदी। तव्हां चेक करियो, ईअं बि तव्हां पंहिंजे मोबाइल जी स्पीड खे इम्प्रूव करे सघो था ऐं वधाए सघो था। ऐं उन खां अलावा जेको टियों मेथड आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि उहो मूं पहिरीं बि ॿुधायो, उन ते हिकिड़ो वीडियो ठहियलु आहे त तव्हां पंहिंजे एंड्रॉइड मोबाइल में को न को क्लीनर ज़रूरु इंस्टॉल कयो। इन सां ईअं थींदो त तव्हांजी जेके कैच हीअ ॾिसी सघो था, मूं वटि बि तव्हां हीअ जेको थियलु आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था जंक फाइलूं जेके हूंदियूं आहिनि, मेमोरी यूज़ थियल जेका हूंदी आहे इज़ाफ़ी, ऐं कई अहिड़ा ऐप आहिनि कई जेके तव्हां डिलीट करे छॾिया आहिनि, उनजो जेको बक़ायाजात बचियल हूंदो आहे उहो बि कंप्यूटर ऐं तव्हांजे मोबाइल खे स्लो कंदो आहे, त उनखे ई जेको क्लीनर हूंदो उहो क्लीन कंदो। हाणे सपोज़ कयो ही मूं वटि ही ॿुधाए पियो, तव्हां ॾिसी सघो था, जीअं क्लीन कंदासीं हिनखे त हीअ ॾिसी सघो था। हाणे हिन में ही वर्क करे पियो, हाणे मूं वटि हले पियो जिंक जेके फाइलूं आहिनि, मेमोरी कैच जेके आहिनि, इहे जेके शयूं आहिनि तव्हांजी मोबाइल खे स्लो कनि थियूं। हिन खे बि तव्हां इंस्टॉल करे ऐं पंहिंजे मोबाइल जी स्पीड खे इम्प्रूव करे सघो था। त जनाब अॼु कोई वीडियो में कोशिशि इहा ई कई आहे त तव्हांखे ॿुधायां त तव्हां पंहिंजे एंड्रॉइड मोबाइल जी स्पीड खे इम्प्रूव कीअं था करे सघो ऐं उन जे लाइ तव्हांखे छा करणु घुरिजे ऐं जेकॾहिं हैंगिंग प्रॉब्लम आहे त उन खां तव्हां कीअं बची सघो था। हाणे आउं केतिरी हद ताईं कामयाबु रहियो आहियां इहो तव्हां मूंखे कमेंट्स में लिखी ॿुधाईंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो त ज़रूरु लाइक कजो ऐं शेयर कजो। जनाब हाणे आउं हिन खे वीडियो खे ख़तमु करियां थो, पर हिन रिक्वेस्ट खां पोइ त
ही तव्हांजो मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो। प्लीज़ इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ को ख़ासि प्रोसीजर कोन्हे। रेड कलर जो बटन आहे, इनखे क्लिक कयो। ईअं कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी हर अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी, तव्हां उन खां फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजी वीडियो जी कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन तव्हां वटि ईंदो, उनखे क्लिक करे बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते आउं तव्हांजे लाइ का न का नई शइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो ऐं जेकॾहिं को सजेशन आहे, को सुवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। इंशाल्लाह उनजो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।